टनो जानवन में सुरहान अदबी संगत टनो जानवन पारा मकामी रॉयल मैरिज हॉल में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिक ऐं नामवर शायर मास्तर निम नाज जी नई रूहानी किताब ज़िक्र सरकार मदीना जी शानदार तकरीब रोनवाई टाउन चेयरमैन काजी नूर मोहम्मद खान जे हथां अमल में आंदी वई, जंहिंमें इल्म अदब अक़ीदत जो हसीन संगम ॾिसण वटां हो। तकरीब की शुरुआत हस्बी रिवायत हमदे बारी ताला इनायत रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कई वई, जंहिं बैदि रस्मी ख़ुताबनि जो सिलसिलो शुरू थियो। शहर जी इल्मी अदबी समाजी ऐं सियासी हलकनि मां केतिरनि ई नाले वारनि शख़्सियतुनि तकरीब में शिरकत कई, जेके शाइर निम नाज़ जे अदब अक़ीदत फ़न खे भेटा पेश करण लाइ मौजूद हुआ। तकरीब जे ख़ासि महिमान डॉक्टर असद जमाल पली, काजी नूर मोहम्मद खान, मीर एजाज टालपुर, ताहिर जट, सनाउल्ला जुमानी, आदिल अहमद शाह, सेठ फयाज, राशिद समेत केतिरनि मोतबर शख़्सियतुनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे किताब जे मौज़ू इसलोब ऐं इसराई ते पैगाम ते रोशनी विधी। महिमाननि चयो त मास्तर निमनाज़ सिर्फ़ शाइर न पर आशिक़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। ज़िक्र सरकार मदीना हिन जी दिली जज़्बे ऐं रूहानी लाॻापे जो अकास आहे। अहिड़ा किताब सिर्फ़ लिखिया न वेंदा पर दिलि जी अक्सां महसूस कया वेंदा आहिनि। माहिरनि किताब खे नई नसुल लाइ रूहानियत अतीब ऐं अक़ीदत जो अनमोल ख़ज़ानो करार ॾींदे चयो त अहिड़नि किताबनि जी अशायत ऐं रोनमाई सां न सिर्फ़ दीनी शौर में वाधारो थिए थो पर अदबी उफ़क़ुनि खे बि वसियत मिले थी। उन मौक़े ते टाउन चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद खान पारां शाइर मास्तर निम नाज़ खे संदन अदबी ख़िदमतुनि जी मञता तौरु 10,000 रुपयनि जो इनाम पिणु ॾिनो, जॾहिं सुराण अदबी संगत लाइ बि माली मदद फंड जे ऐलान सां तकरीब खे वधीक खुशगवार बणायो वियो। आयल मोअज़्ज़ज़ महिमाननि खे मास्तर निम नाज़ बिरादरी तरफ़ां अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं ते ऐवान सहाफ़त जे सदर शहज़ाद अहमद सुमरो पारां ख़ासि तौरु मास्तर निम नाज़ खे बि अजरक जो तोहफ़ो पेश कयो वियो, जेको मोहबत, मान ऐं सक़ाफ़ती सुञाणप जो इज़हार हो। तकरीब जी पुॼाणी ते सुरहान अदबी संगत पारां मास्तर निम नाज़ खे संदन अदबी ख़िदमतुनि जी मञता तौरु ख़राज तहसीन पेश कयो वियो। दुआऊं कयूं वयूं त रब पाक हिन आशिक़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्मी ऐं अदबी मैदान में वधीक कामयाबियूं अता फ़रमाए। गुलाब ख़ासकेली, टंडो जान मोहम्मद, सोशल मीडिया सेंटर, सिंध।